नाज़रीन अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॼु असां वटि सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलात जो उहिदेदार नुमाइंदो असांजो ज़िलो कंदकोट कशमोर जो तमामु भलोड़ उस्ताद सुगड़ उस्ताद मोहम्मद मुकीम जखराणी असां सां गॾु मौजूदु आहे। उनखे अर्ज़ु आहे त उहो असांखे उनखे अर्ज़ु आहे त असांखे ॿुधाए मारवी जेको पंहिंजो शहर ठहियलु अथसि मारवी जे लाइ उहो ॿुधाए असांखे। मोहम्मद मुकीम साईं उहो ॿुधायो। बाबा साईं अर्ज़ु इहो आहे त उस्ताद रहमतुल्लाह फ़क़ीर लिखियो त रस्म छॾ राज जी, उनजी भेट में मूं लिखियो मारवी थी आवाज़ में हा त रस्म छॾ राज जी हुत झकूं ऐं झोला मारुईअ तो मलीर में ॾिठा ॾुख घणा ॾोला वेहन सदाई वारीअ ते अड़ूअ करे ओला हित पलंग पथणू पट बराबर थी खाशा खटोला उथी पाह ॻह गिची में तख्त सजा तोला तरे ताम त्यार थी ढाकूं भरियल ढोला के नमूने जा था कोट में शमा बरन शोला तू उमर में आई अबासी चए रखी पई रोला तू राणीअ थी रहमतुल्लाह चए छॾे भव भोला बाक़ी गंवार तुंहिंजा गोला कंदा कोन मुंहिंजे कोट में। पर हाणे मारुईअ जे जवाब चेस पई मारुई पर फ़कीर शायर जे अंदाज़ सां हाँ साईं त जीजल मां झुंगारे ॾिनी लोॾाई मूंखे लोली बिस्मिल्लाह अञा ताईं उमर आहे तंहिंजी गुनाहगार हीअ गोली मेड़ तोखे मीरा मोहिदीन वां झलिया पई झोली त मोकल खावड़ साॻे खूह ॾे त ॿुधा बकरारनि जी ॿोली कांगल आयो कोट मथे तंहिं ख़बर मूंसां खोली चई से सरतियूं साणे में छॾे रिणनि मंझि रोली जातियूं पाए झंगन में पवारनि हो त फोली मारुईअ जी मालिक पाण कंदो साईं कम सवली गंवारनि खूब ॻोल्ही मारुनि मुल्क मुकी मचे पर मोकल ॾे मूं मिसकीन के हितां हिक रवैया हली ख़ुशि ख़बरी ॾे खान मूं भागवंदी खे भली बरसी बूंद बहार जी थी मलीर में मेहर मुरसली मटर मुंग झलन संग थी पालक जाम पली दामन वठी दस्तगीर जी मूं झोली आहे झली त मुसी हामी हसन हुसैन इनायत कंदो अली पसां गंवारनि जी गली पो लहंदम मूं झमुकी मचे पर मोकल ॾे मलीर वञा त सांगी ॾिसां सियाणा विसारे रहां वेही के उमर पंहिंजा बाणा सलामत वींदे सूमरा उते ॾाज ॾींदा ॾाढाणा अथ मूं उमेद इहो हू परे न कंदा पाणा बन ॾिया तुंहिंजे ॿोड़नि खे उते पका लुलर जाम लाणा मुंग मटर मोहरी उते धनार पटन धाणा मालवंद मुंहिंजे मारुनि जा थी उते भाग्यन जा भाणा वेलोड़े ॾुध वाह वाह उते माइट करे माणा चांदनी चकोरी चाह मां सॾन मूं मारुईअ खे मां माणा पसी पंहिंजा पेकाणा पो लहंदम मूं झमुकी मचे पर जे अदा आख़िर कॾहिं वारी मुंहिंजी वरंदी तुंहिंजे माड़ियुनि में मीर मुंहिंजी सफ़ा कीन सरंदी तुंहिंजे दाबनि धड़कनि तां मुंहिंजी ॾीलो कीन अरंदी जे कोट कबूलींदसि कीन की मारुई मोचारी थी मरंदी कुल्हा ॾींदा करीब मूंखे मुंहिंजी दिलि ठाहो की ठरंदी पोइ तार मंझां तरंदी ॿेड़ी मीरा सदके मुकी मचे। मुकीम साईं वाह 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 ॾाढो भलो साईं ॾाढो भलो। पर हे जंहिंजी नाज़रीन जंहिंजी औताक में वेठा आहियूं उन सां ॻाल्हाईंदासीं। अदा तव्हांजो नालो? हाजी मोहम्मद आरिफ। वाह हाजी मोहम्मद आरिफ जखराणी ऐं हीअ ज़िलो आहे कंदकोट कशमोर पर हीअ बलोचिस्तान जी पट्टी आहे जितां सुई बलोचिस्तान वेझो लॻे थी उन जे वेझो हिन सोणे जी औताक आहे। हिन जी औताक में असां अॼु रहियल आहियूं इंशाअल्लाह। ऐं तव्हां साईं जन जो असांखे हुकुम ॾेई घुरायो आहे आशिक़े रसूल आहिनि मदनियार सरदार जा आशिक़ आहिनि। इंशाअल्लाह सुबुह इन्हनि जो प्रोग्राम आहे तमामु वॾो सुहिणो प्रोग्राम। अलाह साईं सभिनी खे बरकत अता फरमाईंदो। वॾी महिरबानी लख थोरा कुर्ब ख़ुदा हाफ़िज़।